नाज़रीन मीरपुर ख़ास में हरासमेंट खां तंग अची आपघात कंदड़ शागिर्दियाणी जे खून सां इंसाफ़ लाइ धरणो जारी आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे तालिब शहर। जी तालिब, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मोहम्मदी मेडिकल कॉलेज जी शागिर्दियाणी 3rd ईयर जी फ़हमीदा लिगारी के हरासमेंट करे खुदकशी करण ते मजबूर कयो वियो। उन हरासमेंट में 5 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो, लेकिन जवाबदार जेको आहे गिरफ़्तार न थी सघिया। सिविल सोसाइटी ऐं वारसनि पारां औरतुनि मर्दनि ॿारनि सां गॾु गुज़िरियल 20 कलाकनि खां जेको आहे मीरपुर ख़ास हैदराबाद रोड ते टोल प्लाज़ा ते एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो जारी आहे। लेकिन जवाबदारनि मां जेको आहे 2 जेको जवाबदार आहिनि ॼाणायल आहिनि। उन में तनवीर आलिम ऐं संदसि घरवारी जेका फरज़ाना आहे, उन एडिशनल सेशन जज अॼु अदालत मां 1 लख रुपयनि जे मुचकराना एवज़ जेको ज़मानत मंज़ूर कराए वरिती आहे। ऐं हिते मीरपुर ख़ास SSP ऐं मीरपुर ख़ास SSP ऐं DC मीरपुर ख़ास मुज़ाहिरीन सां ॻाल्हाई करण लाइ पहुता। हिननि इहो मुतालबो रखियो त प्रोफेसर सईद रज़ी जेको कॉलेज जो चांसलर आहे ऐं उनखे ऐं समूरा जवाबदार जेको आहे फ़िलहाल गिरफ़्तार करे पेश कया वञनि त पोइ असां जेको धरणो ख़त्म कंदासीं। लेकिन पुलिस SSP मीरपुर ख़ास इहो चयो त असां रज़ीअ खे घुरायो आहे ऐं उहो अचे थो, उनखे गिरफ़्तार कयूं था। वारसनि मूजिबि त उनखे सिर्फ़ु ACA जे कमरनि में विहारे चांहि जी दावत ॾेई चांहि पीआरे ऐं रवानो कयो वियो ऐं असांखे इहो मुतमिन कयो वियो त असां रज़ीअ खे घुरायो ऐं उनखे विहारे छॾियो आहे ऐं तव्हां धरणो ख़त्म कयो। लेकिन हिननि खे प्रूफ न मिलण जी सूरत में जेको आहे हिननि धरणो ख़त्म न कयो। उनखे 20 कलाक गुज़रिया आहिनि। लेकिन हिते जेको सिविल सोसाइटी मासूम ॿार ऐं मावरूं भेनरूं सभु रोड ते पियल आहिनि। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त फ़हमीदा लिगारीअ जी जेका नंढी भेण आहे उहा हिन वक़्तु बेहोश बणियल आहे, जेका रोड ते ड्रिप लॻल आहे, बेहोशी हालत में सुतल आहे। जॾहिं संदसि अॼु जा जेको अमड़ आहे उन जा बेहाल बणियल आहे। उन खां सवाइ तव्हांखे हिते ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ास जे चूंडियल नुमाइंदनि MNA MPA समेत ॿियनि सियासी कारकुननि मां को बि हिते हमदर्दीअ लाइ न पहुतो आहे। सिर्फ़ु सिविल सोसाइटी ऐं पुलिस जेका आहे हिन वक़्तु वॾे तइदाद में हिते पहुती आहे ऐं पुलिस मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं बि कयूं आहिनि त उहे बि हिन वक़्तु नाकाम वियूं आहिनि। लेकिन हिते जेको समाजी अॻवाननि जो इहो ई चवणु आहे त मीरपुर ख़ास में अहिड़ा कई क़तल थिया आहिनि, उन को बि इंसाफ़ न थियो आहे ऐं असांखे हिन वक़्तु हिन पीपल्स पार्टीअ जे दौर में का बि उमेद मिलणु मुश्किल आहे। जी तालिब, महिरबानी।